बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अज हज़रत आदम अलैहिस्सलाम जो किस्सो बयान करियां थो। हज़रत आदम अलैहिस्सलाम सब खां अव्वल इंसान, सब खां अव्वल नबी। हज़रत आदम अलैहिस्सलाम जे पैदा करण जो ऐलान मलाइकनि ऐं जिन्ननि खे पैदा करण खां हज़ारें साल पोइ अल्लाह तबारक व तआला हिकु ॾींहुं ऐलान कयो त आऊं धरती ते पंहिंजो ख़लीफ़ो पैदा करियां थो, जेको मिटी मां ठहंदो, ज़मीन ते रहंदो ऐं ज़मीन मां नफ़ा हासिलु कंदो। उनमें नेकी करण या गुनाह करण जी बि सलाहियत हूंदी। अहिड़ो ऐलान ॿुधी मलाइकनि अर्ज़ु कयो त ए अल्लाह, इंसान खे छो थो पैदा करीं? उहो ज़मीन ते फॾा फ़साद कंदो। असां तुंहिंजी इबादत करियूं था ऐं तुंहिंजो ज़िक्र करियूं था। ख़लीफ़ो खणी असांखे बनाए, इंसान खे पैदा न कर। अल्लाह तबारक व तआला मलाइकनि खे फ़रमायो त तव्हांखे मुंहिंजे कम में कुझु बि पुछणु न घुरिजे। के इंसान फॾा कंदा त के वरी नेक, बुज़ुर्ग, रसूल, शहीद, साले बाना ऐं आदिल हाकिम बि हूंदा। पोइ अल्लाह तबारक व तआला फ़रमायो, जॾहिं आऊं इंसाननि जे अबे हज़रत आदम अलैहिस्सलाम खे ठाहे तयारु करियां ऐं उन में रूह फूकियां त तव्हां सभु मलाइक ऐं जिन उन जी इज़त कंदे उन ॾे मोह करे मुंहिंजे आॾो सजदो कजो। सजदे जो मतिलबु ही बि हो त सभु मलाइक ऐं जिन इंसान सां ख़ैर ख़वाई कंदा। मिटी मां माण्हू रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फ़रमायो आहे त हज़रत आदम अलैहिस्सलाम खे सॼी धरती जे मथाचरे मां खयल हिकु मुठ मिटी मां पैदा कयो वियो। जीअं ज़मीन जा रंग मुख़्तलिफ़ आहिनि, तीअं इंसाननि जा रंग ऐं तबियतूं मुख़्तलिफ़ आहिनि। इहा मिटी जी मुठ केॾी वॾी हुई, इहा ख़बर अल्लाह तबारक व तआला खे आहे। पोइ अल्लाह तबारक व तआला उन मिटी जी मुठ खे पाणी सां ॻोहे कुझु वक़्तु छॾे ॾिनो। कुझु ॾींहं खां पोइ उन मिटीअ मां असांजे ॾाॾे हज़रत आदम अलैहिस्सलाम जो बूतो यानी जिस्म जोड़े तयारु कयाईं। पोइ उन में रूह फूकियाईं। उन में रूह मथे खां वठी पवणु शुरू थियो। जॾहिं अखियुनि ताईं रूह पहुतो, तॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलाम अखियूं टिमकाए ॾिसणु लॻो। जॾहिं नक ताईं रूह पहुतो, तॾहिं छिक निछ ॾिनाई। जॾहिं वात ताईं रूह पहुची चुको, तॾहिं चयाईं अल्हम्दुलिल्लाह। ऐं अल्लाह तबारक व तआला उनखे जवाब में फ़रमायो यरहकुमुल्लाह। जॾहिं मथे धड़ में रूह पइजी वियसि, तॾहिं उथी बीहण जी कोशिशि कयाईं, पर अञा ॼंघियुनि में साहु न पियो होसि, इन करे उथी न पियो सघे। पोइ जॾहिं सॼे जिस्म में रूह पइजी वियो, तॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलाम गोश्त ऐं हॾनि ऐं खल वारो माण्हू बणिजी पियो। पोइ वञी मलाइकनि खे सलाम कयाईं, यानी अस्सलामु अलैकुम चयाईं। मलाइकनि जवाब में वालेकुम अस्सलाम चयो। उन ॾींहं खां वठी हज़रत आदम अलैहिस्सलाम जे औलाद जो सलाम अहिड़नि अखरनि सां मुक़ररु थियो आहे। मलाइकनि जो सजदो करणु ऐं इब्लीस जो इनकार। मलाइकनि ऐं जिन्ननि खे अॻु में ई अल्लाह तबारक व तआला चई छॾियो हो त जॾहिं आऊं हज़रत आदम अलैहिस्सलाम खे ठाहे तयारु करियां, तॾहिं उन ॾे मुंहुं करे सजदो कजो।
उन हुकम के मञींदे सभिनी मलाइकनि सजदो कयो, पर इब्लीस शैतान जेको ॾाढो ज़िद्दी, साड़ीलो, हासिद ऐं निठर ऐं हठेलो जिन हो, उन सजदो न कयो, सिधो बीठो रहियो ऐं अल्लाह जो हुकुम न मञियाई। अल्लाह साईं पुछियसि त ए इब्लीस, तो सजदो छो न कयो? शैतान वराणियो त मां सजदो छो करियां? आऊं बहा मां ठहियल आहियां ऐं आदम मिटी मां ठहियो आहे। मां भलो आहियां ऐं हू घटि आहे। बेअकुल शैतान उहो न पियो सम्झे त हिते भले ऐं ढिले जो कहिड़ो सुवालु आहे। अल्लाह जो हुकुम मञणो ई आहे। भलाई ऐं ढिलाई खे त उहो ख़ालिक अल्लाह ई ॼाणे थो। असां मख़लूक संदसि हुकुम जा बंदा आहियूं। जीअं हुकुम कंदो ईअं करण में ई असांजी भलाई आहे। हुन ॼट खे इहा ख़बर कान हुई त मिटी बाहि खां भली आहे। मिटी में निमाणाई ऐं निवड़त आहे। पई पेरनि हेठां लतुनि में लताड़िजे ऐं बाहि में साड़ण ऐं भड़कण खां सवाइ ॿियो छा रखियो आहे? मिटी मां केतिरा ई वण, ॿूटा, गाह ऐं अनाज वग़ैरह पैदा थियनि था, जिन मां मख़लूक खे नफ़ो मिले थो ऐं बाहि न हुजे त बि साह वारा गुज़ारो करे सघनि था। कचियूं भाॼियूं ऐं चटणियूं या मेवा खाई गुज़र करे सघनि था।